नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्ता टे चक सोलो में खबर ॾींदा यूसी सोलो बरसा 10 चक जे ॻोठ दीन मोहम्मद अंजण पंहिंजी बिरादरी ते मुश्तमिल तकरीबन 40 घरनि पंहिंजी सरपरस्तन दीन मोहम्मद अंजण बदरुद्दीन अंजण सदरुद्दीन सां गॾु ॻोठ दीन अंजण जे समूरे अंजण बिरादरी परवेज़ अहमद डायरी जी सरपरस्ती में फंक्शन लीग खे अलविदा चई ऐं पीपी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। उन मौके ते ॻोठ दीन मोहम्मद अंजण पारां ज़िले सदर अली अकबर जमाली तालका सदर अब्दुल रसूल बिरोई ऐं पीपी अॻवान परवेज़ अहमद डायरी जे मान में आजाणो रखियो वियो, जेको रैली जी सूरत में पूरी वफ़द सां गॾु ॻोठ दीन मोहम्मद अंजण में पहुता, जिते सिंध जी रवायत मूजिब अजरक ऐं गुलनि जी वर्खा करे भरपूर इस्तक़बाल कयो वियो। जंहिं यूसी 60 मेल यूसी सहेलो यूसी सूमर खान जमाली यूसी ओपारी सावड़ी यूसी गुलाम हैदर शाह जे अॻवान बि भरपूर शिरकत कई, जिते खिताब कंदे समूरनि अॻवाननि अंजण बिरादरी के पीपी में शमूलियत ते भलीकार चई मुबारकबाद पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।